अस्सलाम वालेकुम। अच्छा, इंग्लिश जो हिकिड़ो क्वेश्चन पेपर तव्हां सां शेयर कयो हुयो ऐं इन टाइप जा क्वेश्चन उमूमन जेके आहिनि स्टैंडर्ड टेस्ट में ईंदा रहंदा आहिनि, जंहिंमें स्पेल चेकिंग बि आहे ऐं कुझु टर्मिनोलॉजीज़ आहिनि जेके तव्हां खां पुछियूं वञनि थियूं पयूं। सो उन्हनि खे थोरो डिस्कस करे वठंदासीं। अच्छा, हाणे क्वेश्चन आहे ए पर्सन हु इज़ अबव 100 ईयर्स, यानी कि 100 सालनि जो पोड़ो, यानी अहिड़ो माण्हू जंहिंजी 100 साल उमिरि पूरी थी वई हुजे हुनखे छा चइबो आहे। हाणे जेके ऑप्शन ॾिना आहिनि तव्हां उन्हनि ते गौर कंदो, उन्हनि मां ई तव्हांखे ऑप्शन सम्झ में अची वेंदो। सिर्फ़ु इन में, बाक़ियुनि में तव्हांखे सम्झ में न ईंदो, छो जो 100 खे सेंचुरी चइबो आहे। ठीकु आहे, सो ऑप्शन डी इज़ करेक्ट, सेंटेनेरियन। ठीकु आहे, ऑप्शन डी जेको आहे इन जो करेक्ट आहे। हाणे इन में टे ॿिया ऑप्शन बि ॾिनल आहिनि, जॾहिं बि इन टाइप जो तव्हां जेको आहे सो प्रैक्टिस कयो, जेके ॿिया ऑप्शन अचनि था उन्हनि खे बि हिकु दफ़ो ॾिसी वठंदा कयो त इन्हनि जो छा मतिलबु आहे। हाणे जीअं पॉलीग्लॉट, हाणे पॉलीग्लॉट चइबो आहे ज़बाननि जे माहिर खे, यानी कि अहिड़ो माण्हू जेको कम अज़ कम यानी कि जेको घणियूं ॿोलियूं ॻाल्हाए सघे ऐं उनखे सम्झी सघे। पर जेको हिन जो स्टैंडर्ड हिकिड़ो तय थियल आहे, जेको हिकिड़ो तव्हांखे मां ॿुधायां थो पियो, त पूरी दुनिया में 3% माण्हू हूंदा आहिनि, सॉरी 4% माण्हू जेके 3 ॿोलियूं कम अज़ कम ॻाल्हाए सघंदा आहिनि। यानी कि 100 माण्हुनि मां तव्हां जेकॾहिं कढंदव त तव्हांखे 4 माण्हू अहिड़ा मिलंदा जेके 3 ॿोलियूं ॻाल्हाए सघनि था पिया। जी मिसाल था वठूं त मां सिंधी बि ॻाल्हाए सघां थो, उर्दू बि, हाणे हुन सां गॾु 3 ॿोली जेका आहे उहा मां इफिशिएंटली ॻाल्हाए सघां थो पियो या लिखी सघां थो पियो। सो जी मिसाल सराइकी या उन सां गॾु ॿी का ॿोली मां मिलाए छॾियां। सो दुनिया में तव्हांखे अहिड़ा 4% माण्हू मिलंदा, यानी कि तमामु घटि तइदाद आहे। ठीकु आहे, सो जस्ट अ मिनट। अच्छा, सो इनखे जेको आहे सो मल्टीलिंगुअल चइबो आहे, जेको 3 ॿोलियूं कम अज़ कम ॻाल्हाए सघे। पॉलीग्लॉट उन खां वॾी कैटेगरी आहे, छो जो आम माण्हू जो ॿुधायो न 100 में 4 ॼणा त मिली वेंदा जेके 3 ॿोलियूं ॻाल्हाए ॿुधी या सम्झी सघंदा आहिनि। पॉलीग्लॉट चइबो आहे जेको ज़बाननि जो माहिर हुजे, एटलीस्ट 5 और मोर, 5 ऐं 5 खां वधीक ॿोलियूं ॻाल्हाए ऐं लिखी पढ़ी सघे। हाणे इहे माण्हू सफ़ा घटि हूंदा आहिनि, इन्हनि खे छा चइबो आहे, पॉलीग्लॉट, यानी ज़बाननि जो माहिर। ॿियनि उर्फ़ आम में तव्हां इनखे ईअं चई सघो था पिया। ठीकु आहे, छा चवंदो, ए पर्सन हू नोज़ एंड इज़ एबल टू यूज़ सेवरल लैंग्वेजिस। ऐं सेवरल मतिलबु छा मुराद आहे, तव्हां जेकॾहिं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सर्च कंदो त 5 और मोर लैंग्वेजिस अची वेंदो। हाणे इनखे पॉलीग्लॉट चइबो आहे, यादि रखी छॾियो, जेको घणियूं ॿोलियूं ॻाल्हाए सघे। अच्छा, हाणे इंसॉल्वेंट जीअं हूंदो आहे, हाणे हिनखे चइबो आहे तव्हां छा चवंदो त हिनखे जीअं बैंक करप्ट चइजे। ठीकु आहे, या उर्दू में चवंदो दिवालिया। हाणे दिवालिया उनखे चइबो आहे जेको ए पर्सन हु इज़ अनेबल टू पे डेट्स, यानी कि उन मथां जेके कर्ज़ा आहिनि उहो पे न करे सघे, बैंक करप्ट थी वञे, जीअं श्रीलंका हाणे थियो हुयो। ठीकु आहे, ऐं कोई बि अहिड़ो माण्हू जेको कर्ज़ा पे न करे सघे, बैंक करप्ट थी वञे, उर्दू में चइबो आहे दिवालिया हुजाना। सो उनखे पाण छा चवंदासीं, इनसॉल्वेंट। अच्छा, उनखां पोइ आहे एक्सटेम्परी। हाणे एक्सटेम्परी जो मतिलबु हूंदो आहे बेसाख्ता या ख़ुदि साख्ता। हाणे ख़ुदि साख्ता जो मतिलबु हूंदो आहे स्पॉन्टेनियस रिएक्शन। स्पॉन्टेनियस हूंदो आहे यानी कि नेचुरल, यानी कि तव्हांखे कंहिं कुझु चयो ऑन दी स्पॉट, पहिरियों खां तयारी न हुई, विदाउट प्रिपेरेशन, तव्हां हुनखे फ़ौरन जवाबु ॾेई छॾियो। यानी कि जवाब जो मतिलबु आहे ईअं न त चवंदो आहे वॾो वॾो समुंड कहिड़ो आहे तव्हां हुनजो जवाबु ॾेई छॾियो, न। कोई बि तव्हांजे मथां मिसाल तव्हां वठो, टॉन्ट कयईं, तव्हां हुनजो स्पॉन्टेनियस जवाबु ॾेई छॾियो, रिएक्शन ॾेई छॾियो। तव्हांजे मथां का मुश्किल पेश आई, तव्हां हुनजो स्पॉन्टेनियस या नेचुरल रिएक्शन ॾेई हुनखे हल करे वरितो। इन टाइप जे सेंस में एक्सटेम्परी यूज़ थींदो आहे। सो 4 वर्ड असां पढ़ी वियासीं, इनसॉल्वेंट यानी कि दिवालिया, बैंक करप्ट थी वञे जेको, एक्सटेम्परी जंहिंजो मतिलबु हूंदो आहे ख़ुदि साख्ता या स्पॉन्टेनियस, ऐं पॉलीग्लॉट जेको मल्टीलिंगुअल हुजे, यानी उन खां वॾी कैटेगरी, यानी कि 5 या कम अज़ कम 5 खां वधीक ॿोलियूं ॻाल्हाए लिखी पढ़ी सघे। ऐं उनखां पोइ सेंटेनेरियन, यानी कि 100 सालनि वारो, सेंचुरियन जंहिंखे पाण चई सघूं था पिया। ठीकु आहे, अच्छा हाणे अॻिते अचो था, वन हू स्पीक्स लेस, यानी कि उर्दू में हिनखे चइबो आहे कम गो। ठीकु आहे, हाणे गो जो मतिलबु हूंदो आहे ॻाल्हाइणो, इंग्लिश वारो गो न आहे। कम गो माना घटि ॻाल्हाईंदड़। हाणे घटि ॻाल्हाईंदड़ जेको हूंदो आहे उनखे चइबो आहे रेटिसेंट। ऑप्शन बी इज़ करेक्ट। ठीकु आहे, अच्छा हाणे वरी टियों त उहे ऑलरेडी हेॾे पुछियल आहे। हाणे ॿिया जेके ऑप्शन आहिनि उन्हनि ते पाण गौर करे वठूं था। ओमनीसियंट, ओमनीसियंट चइबो आहे जेको ए पर्सन हू नोज़ एवरीथिंग, यानी कि तव्हां हुन साम्हूं इकोनॉमी जी ॻाल्हि रखो, उनखे उनजी ख़बर हूंदी, उनजे साम्हूं पॉलिटिक्स जी ॻाल्हि रखो, उनजी ख़बर हूंदी, फ़लसफ़े जी ॻाल्हि रखो, उनजी ख़बर हूंदी, हिस्ट्री जी ॻाल्हि खणी अचो, ख़बर हूंदसि, स्पोर्ट्स जी ॻाल्हि खणी अचो, हूंदा आहिनि न तमामु इंतिहाई पढ़ियल लिखियल माण्हू। सो उन्हनि खे पाण छा चवंदा आहियूं, ओमनीसियंट। ठीकु आहे, सो हिन जो ऑप्शन क्वेश्चन नंबर 3 जो ओमनीसियंट सही थी वियो। हाणे हिते ओमनीसियंट जो असां मतिलबु पढ़ी आयासीं जंहिंखे जेको आहे नॉलेज, ए पर्सन हू नोज़ एवरीथिंग, जंहिंखे तक़रीबन हर टॉपिक, हर जेको आहे सो जेका एरिया हूंदो आहे उनजे बारे में ख़बर हूंदी आहे। ऐं रेटिसेंट पढ़ी आयासीं, वन हू स्पीक लेस, यानी कि कम गो, जेको घटि ॻाल्हाए या पंहिंजो जेके फीलिंग्स आहिनि उनखे एक्सप्रेस न करे सघे। सेंटेनेरियन असां पढ़ी आयासीं जेको 100 सालनि जो हुजे। हाणे थीस्ट छा हूंदो आहे, ए पर्सन हू बिलीव्स इन गॉड, अहिड़ो माण्हू जेको ख़ुदा जी ज़ात में यकीन रखे। हे आहे अपोज़िट, या जेको आहे सो
छा चइबो आहे एंटानियम आहे एथियस्ट जो। एथियस्ट तव्हां लफ़्ज़ ॿुधा हूंदो न जंहिंखे पाण चवंदा आहियूं दहरियो, ठीकु आहे, जेको एथियस्ट चइबो आहे ए पर्सन हू डज़ नॉट बिलीव इन द एग्ज़िस्टेंस ऑफ गॉड, उनखे पाण छा चवंदा आहियूं एथियस्ट। ऐं उनजो ई अपोज़िट आहे थियस्ट, यानी कि जेको ख़ुदा जी ज़ात में यकीन रखे, ठीकु आहे। सो हे एथियस्ट ऐं थियस्ट ज़हन में रखी छॾियो। अच्छा, हे बि असां चारई वर्ड जेके असां मथे पाण डिस्कस करे आया आहियूं, ऐं यानी कि क्वेश्चन 3 सॉल्व करे आया त उन में जेके ऑप्शन हुया उहे बि पाण डिस्कस करे आया छा छा चइबो आहे। अच्छा, ए पोस्ट विदाउट पे बिल्कुलु आसान आहे, ऑनररी। हाणे ऑनररी कीअं हूंदो आहे, जीअं तव्हां अॻे ॾींहुं ॾिठो हूंदो शाहीन शाफरी जी जूं जेके पिक्चर्स वायरल थियूं, जंहिंखे जेको आहे पुलिस में को ऑनररी उहिदो ॾिनो वियो। हाणे ऑनररी चइबो आहे एज़ाज़ी, ठीकु आहे, यानी कि जंहिंमें न उहो पघार वठंदो आहे, न उनखे इख़्तियारात हूंदा आहिनि, सिर्फ़ु ऑनररी उनखे ॾिनो हूंदो आहे। जीअं त हाणे करंट अफेयर में अॻे ॾींहुं मां पढ़ायुमि त फ़ख़्र ज़मान जेको नेवी जो जेको मुलाज़िम हुयो पर सिपाही रैंक ते भर्ती थियल हो, उनखे ऑनररी लेफ्टिनेंट जो दर्जो ॾिनो वियो हुयो या उहिदो ॾिनो वियो हुयो, ठीकु आहे। सो ऑनररी उनखे चइबो आहे, पेड प्रोफेशनल, तव्हांखे सॼी ख़बर आहे। दे आर पेइंग, हाणे चए थो दे आर पेइंग, दिस सेंटेंस इज़ डिस्क्राइब्ड इन जेको आहे विच टेंस, दे आर पेइंग कहिड़े टेंस में आहे, त हाणे आर यूज़ थियल आहे ऐं फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब यानी कि इंग फॉर्म यूज़ थियल आहे, त इहो असांजो थी वेंदो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस, ऑप्शन ए इज़ करेक्ट। अच्छा, उनखां पोइ ही हैज़ 5 फिंगर्स। हाणे हिन में चए थो 5 जेको आहे लफ़्ज़ इहो छा आहे। हाणे तव्हांखे मां एडजेक्टिव में पढ़ाया हुआ त फिंगर जेका आहे उहा नाउन आहे। हाणे नाउन खे या प्रोनाउन खे जेका शइ क्वालिफाई करे उन जे बारे में वधीक डिटेल ॾे, उनखे HD क्वालिटी में क्लियर करे ॿुधाए, या उन जे बारे में जेको आहे अञा वधीक मोर इन्फॉर्मेशन ॾे, उनखे पाण छा चवंदा आहियूं, एडजेक्टिव चवंदा आहियूं। हिते 5 फिंगर, हाणे फिंगर्स त हुयूं, ख़बर न हुयूं केतिरियूं आहिनि कहिड़ियूं आहिनि छा आहिनि, हिन लफ़्ज़ उन में वाधारो करे छॾियो, उनजी अञा वधीक डिटेल असांखे प्रोवाइड कयईं त 5 आङिरियूं हुयूं। सो हे 5 असांजो छा थी वेंदो, एडजेक्टिव थी वेंदो, ऑप्शन सी इज़ करेक्ट। अच्छा, उनखां पोइ वाइल पाकिस्तान हैज़ अर्नड रिकॉर्ड रेवेन्यू दिस ईयर, यानी कि पाकिस्तान हिन साल रिकॉर्ड रेवेन्यू जनरेट कयो आहे। वेल, हाणे हिते चए थो इट स्टिल लेग्स। हाणे हिते लेग जेको आहे उहो LEG यानी कि उन हिते लेग जो मतिलबु हूंदो आहे लेगिंग बिहाइंड। हाणे लेगिंग बिहाइंड जो मतिलबु हूंदो आहे पोइते रहिजी वञणु, पर छो जो करे प्रेज़ेंट टेंस में यूज़ थींदो त चवंदासीं इट स्टिल लेग्स बिहाइंड, ऑप्शन बी इज़ करेक्ट, ठीकु आहे। इट स्टिल लेग्स बिहाइंड इन एक्सपोर्ट, माना चए थो पाकिस्तान हालांकि रेवेन्यू वॾो ज़बरदस्त जनरेट कयो आहे, पर एक्सपोर्ट में अञा बि पाकिस्तान छा आहे, पोइते रहिजी वियो आहे। सो इन करे पाण हिते छा यूज़ कंदासीं, इट स्टिल लेग्स बिहाइंड इन एक्सपोर्ट्स, ठीकु आहे। सो ऑप्शन बी इज़ करेक्ट, ॿिया जेके ऑप्शन आहिनि उहे ग़लति आहिनि। हाणे हिते इट लेग्स स्टिल अॻिते पोइते करे रखियो अथऊं, हिते छा आहे, इट स्टिल लेग्स, सो हे ऑप्शन करेक्ट आहे। अच्छा, उनखां पोइ असां अॻिते हलूं था पिया क्वेश्चन नंबर 8 ते, फाइंड द करेक्ट स्पेलिंग। हाणे बिगिनिंग जी स्पेलिंग मुंहिंजे ख्याल में स्पेलिंग यादि करणी पवंदी आहिनि या पढ़ी यादि थींदियूं आहिनि, मुंहिंजूं त उहे ई स्पेलिंग अचियूं आहिनि, पर बिगिनिंग जी स्पेल जेका आहे ऑप्शन बी इज़ करेक्ट, BEGINNING। हाणे तव्हां ॾिसंदो त कीअं जेको आहे मिक्स करे लिखियूं अथऊं, हुन सां मिलंदड़ जुलंदड़ स्पेलिंग लिखियूं अथऊं। सो बिगिनिंग जी स्पेल ऑप्शन बी इज़ करेक्ट। डैश इज़ द बेस्ट पॉलिसी, हाणे इहो मुहावरो आहे, सो ऑनेस्टी इज़ द बेस्ट पॉलिसी। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते स्कूल्स में ऑफिसिस में तव्हां ॾिठो हूंदो त लिखियलु हूंदो ऑनेस्टी इज़ बेस्ट पॉलिसी, सो हिते ऑप्शन बी ईंदो। अच्छा, चूज़ द करेक्ट स्पेलिंग, अगेन जेको आहे सुपरिटेंडेंट जी स्पेल आहे पुछी वई आहे। हाणे सुपर इंटेंडेंट, हाणे हिनखे यादि रखण जो, इहो अक्सर पेपर में पुछियो वेंदो आहे, हिकु लेफ्टिनेंट जी, ॿियो सुपरिटेंडेंट जी। हाणे हिनखे हिन तरीक़े सां यादि कयो, सुपर इंटेंडेंट, ठीकु आहे, सुपर इंटेंट DENT। सो असां हिन में ॾिसंदासीं SUPER, सुपर इंटेंट INTEN, इंटेन DENT, हिते टी न ईंदो, INTEN DENT, सो ऑप्शन ए इज़ करेक्ट। हिनखे रटो ई हणणो पवंदो, यादि ई करणो पवंदो। मुंहिंजे ख़्याल में स्पेलिंग खे यादि रखण जो कोई रूल न आहे, सिर्फ़ु जेतिरी तव्हांजी रीडिंग घणी हूंदी, तव्हांखे स्पेलिंग यादि न बि हुजनि न, यानी कि मुंहिंजी स्पेलिंग कचियूं आहिनि, पर जॾहिं बि पेपरनि में वेंदो आहे, जॾहिं 4 ऑप्शन साम्हूं ईंदा आहिनि, उन मां ऑटोमेटिकली मां जेको करेक्ट वन हूंदो आहे उहो जेको आहे 10 मां 9 भेरा जेको आहे मां सही चूज़ करे वेंदो, जेकॾहिं मुंहिंजो वर्ड पढ़ियलु हूंदो आहे। सो रीडिंग जॾहिं तव्हांजी वसी हूंदी, रीडिंग थियल हूंदी सुठे तरीक़े सां, त तव्हांजा जेके वर्ड्स हूंदा आहिनि, असांजो माइंड ऑटोमेटिकली उनजो हिकिड़ो स्ट्रक्चर पंहिंजे ज़हन में रखंदो वेंदो आहे। सो ऑप्शन ए इज़ करेक्ट। सो इन पैटर्न ते तव्हांखे तयारी करणी आहे। हाणे जीअं असां कुझु हिन में टर्म्स पढ़ी आयासीं, जीअं पॉलीग्लॉट, एक्सटेम्परी, इंसॉल्वेंट, ठीकु आहे, सेंटनेरियन ऐं ओमनीसियंट। हाणे इहे पाण पढ़ी आया, इन टाइप जूं कुझु ॿियूं टर्म्स जेके आहिनि उहे तव्हांखे इनशाला मां नेक्स्ट लेक्चर में कवर कराईंदुमि। थैंक यू सो मच।